अलैका या रसूल अल्लाह वाला आलिका सहाबिका या नबी अल्लाह। यूट्यूब चैनल वाले लाइव अल्हम्दुलिल्लाह इस्लामिक शान टीवी जे हवाले सां लाइव आया आहियूं, जेको इहो वीडियो तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं अल्हम्दुलिल्लाह उर्दू ऐं सिंधी व्लॉग के हवाले से वीडियो देख रहे हैं। अल्लाह तबारक ताला उनको सलामत रखे। माशाल्लाह का बागुलाम और रब्बू की तरफ से हमको चाय पिलाई जा रही है। तो हाँ माशाल्लाह सिंधी में बस चाय न चवंदा आहियूं, चाय कहते हैं माशाल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। माशाल्लाह ये बागुलाम जी मकाई असांजिन कई आहे, पर असांजिन जो राति नुक़सान बि थियो आहे। अल्लाह खां इहा दुआ आहे त अल्लाह तबारक माशाल्लाह नुक़सान जिन बागुलाम उन खे माफ़ करे छॾियो। त बहरहाल सलीम ॿुधायो किथे आहे माशाल्लाह बागुलाम जी थोड़ी किथे को बि लाइव ते माण्हू कोन आयो आहे। जेके हज़रात असांखे ॾिसी रहिया आहिनि घटि में घटि मैसेज कनि, ख़बर पवे। माशाल्लाह हे सही थी विया आहिनि यार मूंग। जी जी चाय भी बोलो न तव्हां मथां मथे ख़बर वो ही मोन है ये कहाँ है ये बड़ी कर सामने जो सावा की बड़ी भी से ये तो इस वाला बेटा बस आ रही हूँ। अच्छा टोटल घणे माल थी रेट घटो वो रखूँगा। फिर 50 आने अच्छा बस अल्लाह का दुआ है अल्लाह तबारक ताला बरकतों में अता फरमाए माशाल्लाह। बागुलाम सुभान अल्लाह बिहम्दी सुभान अल्लाह नज़ीम अल्हम्दुलिल्लाह। असां बागुलाम जी ज़मीन ते मौजूद आहियूं भला लालच जे असांजे चैनल पर डीमोनेटाइज़ आहे, बस उन जा कुछ इशू साम्हूं आया उन जे करे डीमोनेटाइज़ थी वियो। बहरहाल चैनल मोनेटाइज़ थिए न थिए असांखे फ़र्क़ु कोन थो पए। असांजो ॻोठ जो चङो मुड़ुसु वॾेरो जेको साईं माशाल्लाह बहितरीनु माण्हू आहे, साईं गुल हसन खे साईं गुरु चयो वेंदो आहे। बहितरीनु अॼु बि तमामु बहितरीनु पागड़ साहिब जो चालीहो हुते असांजे सर अंजाम ख़िदमत ॾेई रहिया हुआ। उनजो तव्हांखे वीडियो ॾेखारींदा साईं जिन परे पर तरी वियो आहे त असां तव्हांखे न ॾेखारियूं। उहे साईं जिन साम्हूं साईं जिन ज़िक्र अस्कार में मौजूदु आहिनि। अल्लाह तबारक ताला बरकत अता फरमाए तमामु ॻोठ वारनि खे आशिक़ रसूलनि खे बहितरीनु माशाल्लाह। असांजो वीडियो जेको आहे 4 मिंट जो थी चुको आहे। को बि अञा हज़रात आयो कोन, 3000 सब्सक्राइब थी विया आहिनि, 3000 में मतिलबु कोन आयो। तव्हां किथे आहियो ॾिसो त कुझु ॿुधायो त सही किथे आहियो माशाल्लाह। तो मालिक तो साईं सुभान अल्लाह ओ ॾियो दातार असांखे दात ओ मुंहिंजा मालिक तूं साईं ॾे दातार ॾे दात माशाल्लाह बहितरीनु। यही खत्म अच्छा जो नुक़सान कराया पोइ उन जे बारे में छा थो चवणु चाहीं? माफ़ कया